उॾिराल 4 साल ज़िले काउंसिल जी चेयरमैनशिप में मटियारी जी अवाम जे विच में हुयसि। सूबाई असेंबली में बि मटियारी तक जी अवाम जो आवाज़ु बणिजंदासीं। कॾहिं बि अवामी मसइलनि ते कंप्रोमाइज़ न कयो आहे। एजुकेशन ऐं ज़राअत ते ख़ुसूसी प्लान जोड़ींदासीं। मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त उन हिसाब सां सही पीएस उन ते ममता शाह कोऑर्डिनेटर आहे, उहो ऐलान पियो करे त मखदूम ज़मीनदार ॿिन्हिनि तकनि ते बीहंदो। त इहो छा आहे, बार बार इहो ममता शाह ऐलान पियो करे जिते किथे, त इन को तमामु तकरार त विझणु नथो चाहे। पर मूंखे ख़बर कोन्हे, मूंखे उहो सवाल कजे जेको ॻाल्हि करे तरदीद साईं जमील जमाब नथो करे किथे त साईं खैरनि सां हींअर मुल्क में कोन आहिनि, तो हींअर उनजी ॻाल्हि कान्हे। बाक़ी रही ॻाल्हि तरदीद तॾहिं थींदी जॾहिं टिकेटूं विराइजंदियूं ऐं रज़ामंदी सां विराइजंदियूं। असां मखदूम ख़ानदान हिकिड़ी ॻाल्हि आहियूं, ठीकु आहे। साईं वॾा बीठा, आउं बीठुसि, ॻाल्हि साॻी आहे। हीअ बि जेको जलसो दोस्त यार गॾजाणी कयो, इहे पीपल्स पार्टी जी गॾजाणी आहे। साईं बि पीपल्स पार्टी में, आउं बि पीपल्स पार्टी में। मूंखे ज़िम्मेवारी सौंपी वेंदी, आउं मूं ॾींदुसि। अगरि साईं पाण अगरि CM-शिप जा उमेदवार आहिनि, साईं अखियुनि ते बीहनि, त पोइ मथी सीट ख़ाली कंदा। पोइ उहा आउं पेरनि ते हथु रखी अर्ज़ु कंदुसि, साईं मूंखे मथी सीट ॾिनी वञे जॾहिं बाई इलेक्शन थींदी। महबूब साईं पाण बि बीहणु चाहिनि त 58 तां शायदि महबूब साईं बीहनि। शायदि अगरि चीफ मिनिस्ट्री न मिले त ॿी का वज़ारत मिले त। हाणे ॾिसो, स्कूल आहे जॻह ते, न को बिल्डिंग आहे, न को मास्टर आहे, ऐसे नहीं कान्हे। पाण जेको हींअर एग्ज़िस्टिंग इंस्टीट्यूशन्स आहिनि, हाई स्कूल्स, प्राइमरी गवर्नमेंट स्कूल्स, बॉयज़ गर्ल्स, उन्हनि खे पाण गौर वेचा करे एक्टिव कयूं। पाण उते मास्तरनि जी पाण पाबंदी कयूं त मास्तर अची पढ़ाइनि, सची दिलि सां अची पढ़ाइनि ऐं उते प्रेज़ेंस ॾियनि पंहिंजो। ॿारनि खे पाण इनकरेज कयूं त बाबा तव्हां स्कूल मोकिलियो, सिर्फ़ु पास फेयर एग्ज़ाम इम्तिहान ते न पहुचो, पाण अची तालीम हासिलु कयो। इहो सिर्फ़ु मुंहिंजो कमु कोन हूंदो, सिर्फ़ु अवाम खे आउं अर्ज़ु कंदुसि त पाण पंहिंजे ॿारनि सां कोऑर्डिनेशन करे मूंखे मोकिलियो, ॿारनि खे मोकिलियो। ऐं मास्तरनि खे थोरो छा चइबो आहे, पुश करणु, क़ाइल करणु। अगरि ऐसे नहीं कोन्हे, उहो पोइ एजुकेशन मिनिस्ट्री तॾहिं केतिरी थी थिए उते ॻाल्हाइणु। सिंधु असेंबली में आउं ॻाल्हाईंदुसि इन जे बारे में पंहिंजे अवाम। दिस इज़ पॉलिटिक्स आहे, इनमें तोड़ जोड़ थींदी रहंदी आहे, ब्लेम गेम थींदी आहे। जॾहिं हुकूमतूं ख़तमु थींदियूं आहिनि, ॾिसो असां हिकिड़ी पार्टी त हुआसीं कोन न। असां PDM वॉज़ अ जॉइंट डेमोक्रेटिक ऐं कोलिजन गवर्नमेंट हुई। असांजी PDM में कोन हुआसीं, असां हुकूमत में हुआसीं। ज़ाहिर सी ॻाल्हि, जॾहिं हुकूमत ख़तमु थी थिए, हर को पंहिंजी पार्टी जो मैंडेट पाण ॾिसे थो। उन में घणा सोच जा इख़्तिलाफ़ थियनि था। उन्हनि सोचनि जे इख़्तिलाफ़ जे करे हर पार्टी पंहिंजे तरीक़े सां तयारी कंदी आहे। असांखे अफ़सोस इहो आहे त जेका निगरान हुकूमत जेका हींअर आहे, प्रॉमिस कयो वियो त सभिनि पार्टीज़ खे ऑन बोर्ड वठियो वेंदो इलेक्शन प्रोसेस जे बारे में ऐं डिलेमिनेशन प्रोसेस जे बारे में। उहा अञा असां सां कोऑर्डिनेशन में कोन्हे आया, इन जे करे असां अफ़सोस था कयूं। इंशाल्लाह असांजी इहा निगरान हुकूमत इहा ॻाल्हि असांजी एड्रेस कंदी ऐं असांखे वरी ऑन बोर्ड खणंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।